ये 5 शयूं उन जे लाइ अल्लाह जे क़ुरान जो ऐलान आहे जेको कंहिंजो रत हारे हे जेको रत आहे न माण्हू जे बदन में इहो इंसान जी ज़िंदगी जिया पोइ रत सां आहे तव्हां जे जलसे में आया आहियो तव्हां में रत आहे तॾहिं आया आहियो रत इंसान जे ज़िंदगी जो जोहर आहे जीअं गाॾी पेट्रोल ते हलंदी गाॾी डीज़ल ते हलंदी त माण्हू वरी रत ते हलंदो ऐं रत इंसान जे लाइ इंसान जे बदन में खून जेको हूंदो आहे न रत गर्मी में माण्हू जे बदन खे थधो रखंदो सर्दी ईंदी त माण्हू जे बदन खे गरम रखंदो थधो इहो खून सियारे में सवड़ विझो न लिंग बस बाहि जहिड़ा गरम थी वेंदा इहा गरमाइश जेका जिस्म में थींदी आहे न इहा रत कंदो वरी जे अहिड़ी जेका सियारे में तव्हांजो बदन गरम आहे सवड़ में जे उन्हारे में अहिड़ी गर्मी हुजे अहिड़ो गरम बदन हुजे चवंदो दादा सड़ी दादा बाहि में सड़ा थो पर इहा रत जी महिरबानी आहे तव्हांजे जिस्म खे उन्हारे में थधो रखे सियारे में गरम रखे इहो रत चेरो ठाहींदो आहे जिगर रत ठाहींदो आहे ऐं दिलि रत खे जिस्म में घुमाईंदी आहे ऐं गुर्दा किडनीज़ गुर्दा इन रत खे साफ़ कंदा आहिनि रत में ज़हर पैदा थींदा आहिनि खाधे जा ज़हर जिस्मानी ज़हर जीअं मुंहिंजा दोस्तो यूरिया आहे यूरिक एसिड आहे इहे ज़हरीला असर आहिनि इन्हनि खे वरी गुर्दा रत खे साफ़ करे फिल्टर करे साफ़ रत मथे जिस्म ॾे मोकिलींदा गंदगी खून में जेके ज़हरीला असर उहे वरी पेशाब जे ज़रिए ॿाहिरि निकिरी इहो रत अल्लाह जी वॾी नेमत आहे जो रत रब जी जो रत जो रंग कहिड़ो हूंदो आहे ॻाढ़ो पर इन ॻाढ़े रंग जे रत में वरी अच्छा जुज़ा बि हूंदा आहिनि अछड़ा जुज़ा उहे जुज़ा अहिड़ा कारगर आहिनि एॾा कीमती आहिनि जो जिस्म खे का बीमारी लॻे को दर्द लॻे को फट थिए को ज़ख़म थिए को औज़ार वही वञे जिस्म ज़ख़्मी थी पवे पोइ उहे ॻाढ़ा ऐं अच्छा जुज़ा उन जो डॉक्टर बणिजी इलाज कंदा आहिनि किथे जिस्म में को धक लॻी वञे न धक लॻी वञे खल चीरजी पवंदी आहे रत वही पवंदो आहे उन मां रत वहंदो आहे वरी उनखे हीअं बंदि करे मथां पटी ॿधो या वरी मथां उनखे हथ ॾेई झलियो थोड़ी देर खां पोइ आस्ते आस्ते रत बंदि थी वेंदो वरी गोश्त पाण में मिड़ंदो जीअं न लोह खे वेल्डिंग कबी आहे ईअं जिस्म खे वेल्डिंग थी वेंदी आहे न जी इहे जेके अच्छा जुज़ा आहिनि न इहे तव्हांजे जिस्म जा डॉक्टर आहिनि फट फुरड़ियूं ज़ख़म उन्हनि खे छॾाईंदा ॿाहिरियों जिस्म ते हमलो थींदो बीमारी जो हमलो थींदो इन जो दिफ़ा जिस्म जो दिफ़ा जिस्म खे बचाव इहो रत कंदो आहे रत इंसान जे लाइ ज़िंदगी जो दारो मदार आहे इंसान जे ज़िंदगी जो तेल रत आहे इन जे करे अल्लाह ताला इंसानी खून खे इज्जत ॾिनी अज़मत ॾिनी शान ॾिनो मान ॾिनो खून खे अल्लाह ताला रायकान न विञायो आहे खून खे मामूली शइ करार न ॾिनो आहे क़ुरान में खून जी इज्जत बयान थी आहे मुस्तफ़ा जे फरमाननि में खून जी इज्जत बयान सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे ध्यान आता है मुझा सोना हबीब मदीने वारा साईं बैतुल्लाह जो तवाफ पिया कन अल्लाह करे जन असांखे बि दीदार थिए आहे तव्हांखे बि घर परिवार शौक़ बैतुल्लाह
अल्लाह जो घर हीअं जे पहिरीं नज़र पवे न पहिरीं नज़र काबे ते पवे ज़बान मां जेके लफ़्ज़ कढी उहे थी पवे इहा दुआ रद न थींदी इहो नुस्ख़ो त यादि करे छॾिजांइ अलाह कंदो हड़ई खेरपुर वारा हलई जलसे वारा हलंदासीं मके में जॾहिं बैतुल्लाहिल हराम में पहुची न पहिरीं नज़र पवे त जेका दुआ घुरंदे अलाह तुंहिंजी दुआ रद न कंदो इहा दुआ यकीनन आहे न तयारी अलाह कंदो हड़ई हलंदासीं मस्जिदुल हराम उनजे विच में अल्लाह जो घर काबतुल्लाह हितों खैरपुर में नमाज पढ़ंदा आहियूं मुंह तरफ़ काबे जे अल्लाहु अकबर जे न तुंहिंजो मुंहुं हुजे ॾखिण तुंहिंजो मुंहुं हुजे ओभर तुंहिंजो मुंहुं हुजे उत्तर निमाज़ न थींदई भली ओलह ॾे हुजे पर थोरो बि मुंहुं काबे खां फिरी वियो निमाज़ न थींदी निमाज़ जो काबो इंसाननि जो काबो ई किबलो चेरनि जो किबलो मैयतनि जो किबलो जेॾी महिल माण्हू मरी वञे उनखे बि किबले ॾे मुंहुं करे दफ़नायो वेहो किबले ॾे मुंहुं करे वेहो जेको किबले ॾे मुंहुं करे वेहंदो आहे उनखे अल्लाह जी रहमत इहो घर आहे जिते कारो ख़िलाफ़ चढ़ियल आहे इनजे ही जेका ॾखिण ऐं ओभर वारी कुंड आहे इन में हिकिड़ो पत्थर लॻल आहे जंहिंखे हजरे अस्वद सॾिबो आहे इहो पत्थर छा आहे हजरुल्लाहिल अस्वद यमीनुल्लाहि अज़्ज़ व जल्ल अलल अर्द युसाफिहु बिहा ख़ल्क़ कमा युसाफिहु रजुल अखा हजरे अस्वद अल्लाह जो साॼो हथ आहे माण्हू पाण में मिलंदा आहिनि मुसाफ़ो कंदा हथ हथ में मिलाईंदा अल्लाह पंहिंजे पाननि सां मिलंदो आहे त हजरे अस्वद जे ज़रिए मिलंदो जे हजरे अस्वद खे चुमियो ॼणो अल्लाह जे हथ खे चुमी जे हजरे अस्वद जो इस्लाम कयो पहुची नथो सघे रशिया माण्हुनि जी भीड़ आहे वेझो न वञो कोड़ो माण्हू कुराड़ो माण्हू नंढो ॿार औरत कमज़ोर आहे परे खां बि हीअं काबे ॾे मुंहुं करे हथ सिधो करे चए बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी पंहिंजे हथ खे चुमी ॾिनई ॼणो काबे हजरे अस्वद खे चुमी ॾेई छॾियई हज़रत उमर साईं फारूक आज़म आयो बैतुल्लाह जो तवाफ़ कयई ऐं तवाफ़ करे हजरे अस्वद खे चुमी ऐं चई त या हजर अंतल हजर ला तनफा वला तदर ए पत्थर तूं पत्थर आहीं न नफ़ो ॾींदे न नुक़सान ॾींदे मुंहिंजो नबी तोखे न चुमे हा त मां तोखे चुमी न ॾियां हजरे अस्वद तोखे चुमां थो हिन जे करे जो मुंहिंजे सोणे सरदार तोखे चुमी न नफ़ो ॾींदे न नुक़सान ॾींदे पोयों हज़रत मौला अली पे आयो ठरी वाले न अलीअ जो नालो वठ पोइ माण्हुनि जा मुंहं वेही ॾिस हिकिड़नि जा मुंहं गुलाब वांगे हिकिड़नि जा जुलाब अलीअ जो नालो ॿुधी मोमिन ठरंदो आहे मुनाफ़िक ॿरंदो आहे पोयों हज़रत मौला अली पियो अचे हकल कई उमर ही छा थो थींदो नफ़ो कोन ईंदो नुक़सान कोन ईंदो मूं पंहिंजे कननि सां मदीने वारे मीर खां ॿुधो हो साईं फरमायो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इहो हजरे अस्वद ईंदो इनखे ॾिसण जूं ॿ अखियूं हूंदियूं ॻाल्हाइण जी ज़बान हूंदी जन बि इन खे चुमियो या परे खां इस्लाम कयो इन्हनि हड़नी जी शाहिदी ॾेई उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदो फ़ाइदो थियो या न थियो उमर सोणे चयो जिते अली हूंदो हिते केरु बि गुमराह न थी सघंदो हक़ अली सां अली हक़ सां जिते हक़ हूंदो हुते अली हूंदो जिते अली हूंदो हुते हक़ हूंदो हज़रत
मदीने वाले साईं जी मैं हदीस पियो पढ़ा सुनन इब्ने माजा में रिवायत आ हदीस जो किताब आ इब्ने माजा उन में रिवायत आ मुझे सोने हबीब मदीने वाले साईं काबे जो तवाफ पे कयो काबे कयो चो तवाफ या वाहिद इबादत आ जेका मक्के का अलावा काबे का अलावा ॿियो किथे भी नथी जिक्र कयो दुरूद पढ़ो नमाज पढ़ो खैर कयो खैरातूं कयो जिते कयो थी वेंदा पर तवाफ सिर्फ काबे जो आहे ॿिए पासे किथे बि तवाफ नथो थी सघे न कंहिं पीर जो न वलीअ जो न कबर जो न बर जे वण जो न कंहिं मज़ार जो कंहिंजो बि तवाफ जो हराम आहे चो तवाफ हाणे अॼुकल्ह जाहिल कलंदर जे कबर खे तवाफ बीठा था कनि यादि रखो इहो इस्लाम में जाइज़ कोन्हे इस्लाम में हराम आहे तवाफ कबो सिर्फ तवाफ कबो सिर्फ बैतुल्लाहिल हराम जो मदीने वारे साईं बैतुल्लाह जो तवाफ कयो यतूफ बिल काबा काबे जो सोनो नबी तवाफ कयो वे कौन मा अत्यब के ए काबा केॾो पाक है सुभान अल्लाह ए काबा केॾो पाक है मा अत्यब रीह के ए काबा तुंहिंजूं हवाऊं तुंहिंजूं फसाऊं केॾियूं त खुशबूदार ए काबा तू केॾो अज़मत वारो ही ए काबा तू केॾो शान वारो ही ए काबा केॾी तुंहिंजी अल्लाह ताला इज्जत कई अज़मत कई तोखे शान ॾिनो आहे त पत्थर जो ठहियल काबो पर अल्लाह जो घर आहे तजल्ली गाहे रब्बानी आहे हर वक़्तु इन ते अल्लाह जी रहमत जो तजल्लियूं नूर बरसात वसे साईं फरमायो मां अत्यब के ए काबा तू केॾो त पाक आहीं वमा अत्यब रीह के ए काबा तुंहिंजूं हवाऊं तुंहिंजूं फसाऊं केॾियूं पाकीज़ आहिनि वमा अअज़म हुरमत के ए काबा तुंहिंजूं इज़तूं केॾियूं वॾियूं ये मुस्तफा जा लफ्ज़ है जे नबी जो कलमो पढ़ंदा उन्हें नबी जा लफ्ज़ है ए काबा तू केॾो वसीम आहे केॾो शान वारो केॾो इज़त वारो ही पोइ अॻिते साईं फरमाए त वल्लज़ी नफ्स मुहम्मदुन बियदिही लहुरमतुल मुमिन इंदल्लाह आज़म मिन हुरमते के ए काबा मूंखे कसम उन रब जो जंहिंजे हथ में मूं मुहम्मद जी जान आहे उन अल्लाह जो कसम थो खणा त मोमिन बाने जी इज़त मोमिन बाने जो शान मोमिन बाने जो मान मर्तबो अल्लाह वटि तो काबे खां बि मथे सुभान अल्लाह मुस्तफा करीम सचो मदीने वाले जो कसम सचो साईं फरमाते वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही कसम उन्हें रब जो जंहिंजे हथ में मूं मुहम्मद जी जान ए काबा लहुरमतुल मुमिन मोमिन पाने जी इज्जत हुरमत शान मान दर्जो इंदल्लाह आज़म मिन हुरमत के ए काबा तुंहिंजी हुरमत खां तुंहिंजी इज्जत खां तुंहिंजे शान खां मोमिन बाने जी इज्जत मथे सुभान अल्लाह मालिही व दमिही मोमिन बाने जो माल बेइज्जत वारो मोमिन बाने जो खून बेइज्जत वारो ए काबा मोमिन बाने जो रत ए बैतुल्लाह मोमिन बाने जो रत तो काबे खां अल्लाह वटि वधीक अज़मत वारो आ वधीक शान वारो आ खैरपुर नाथन शाह वारो जे काबे ने मुंह न करी नमाज न थी जे काबे ने मैयत के पूरी मोने मुंह न करी तुझी कब्र गलत थी वने खैर शरई थी वने उहो काबो मोहम्मद मीर कसम खणी जो ऐलान करे त इन काबे का मोमिन
वटि मथे बंदूक खणे कंहिंजो रत हारे छॾी तोखे रब हथियार ॾिनो आहे हिन जे लाइ रब तोखे कुर्सी ॾिनी आहे हिन जे लाइ रब तोखे पावर ॾिनो आहे हिन जे लाइ माण्हुनि जा रत हार माण्हुनि जा खून हार यादि रखजांइ खथूरी ऐं खून लिकंदा न आहिनि खून कॾहिं बि रायगान न वेंदो आहे उनजो फ़ैसिलो अल्लाह वाहिदुल क़हार पाण अल्लाह